अहम खबर ॾियूं त शहर में बदमनी ते ज़ाब्तो न आयो आहे। रहवासी गणती में वरतल आहिनि। शहर में हिक ॿिए पुठियां फुर्जियूं ॿ वारदातूं थियूं आहिनि। हिक फायरिंग जो वाक़ियो बि पेश आयो आहे। अव्हांखे अपडेट कयूं त लाड़कानी शहर ऐं भर पासे में बदमनी चोट चढ़ियल आहे। रहवासी गणती में आहिनि। पुलिस निंड सुतल आहे। शहर में हिक ॿिए पुठियां फुर्जियूं ॿ वारदातूं थियूं आहिनि। हिक फायरिंग जो बि वाक़ियो पेश आयो आहे। सिविल लाइन थाणे जी हद पुराणी बस स्टैंड ते हथियारबंद आटो जे दुकानदार जावेद शेख खे यरगमाल बणाए 5 लाख रुपया फुर करे फरार थी विया आहिनि। ॿी वारदात जिनाबाग गेट भरिसां पेश आई आहे। किराने जे दुकानदार ज़ुबैर शेख खां हथियारनि जे ज़ोर ते हथियारबंद 1000 रुपया मोबाइल फोन फुर करे आसानी सां फरार थी विया। पुलिस निंड सुतल आहे। अव्हांखे ॿुधायो त टियों वाक़ियो रेशम गली में पेश आयो आहे। हथियारबंद सोनारे जी दुकान ते फायरिंग करे फरार थी विया। को बि नुक़सान न थियो आहे। अव्हांखे अपडेट कयूं लाड़काणो खां त शहर में बदमनी चोट चढ़ी वई आहे। रहवासी गणती में आहिनि। शहर में हिक ॿिए पुठियां फुर्जियूं ॿ वारदातूं थियूं आहिनि। हिक फायरिंग जो वाक़ियो पेश आयो आहे। रहवासी परेशान आहिनि जॾहिं त पुलिस निंड सुतल आहे। रहवासियुनि पारां मुतालबो कयो वियो आहे त फौरी तौर ते नोटिस वठी बदमनी ते ज़ाब्तो आंदो वञे।